सय्यदल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। सुभान अल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अन्ज़लना इलैकुम नूरम मुबीना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। हक नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमईन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। गोठा जो नालो चाहे सागी गोठा। प्यारा दोस्तों अजीजो, मुझे करीम रब जा लख लख एहसान जै मुझे सुहणे रब करीम जिंदगी में तवां सां कुछ घड़ियों पांजे याद ला गड थी वेहण जी तौफीक अता फरमाई। अल्हम्दुलिल्लाह। पहिरीं त मां भी समझंदोसि, दुनिया भी चवंदी हुई त यार इन इलाइक़े जा ॾाढा माण्हू सादड़ा हन, हकड़ा फ़कीर ऐं सोलंगी फ़कीर, पर सच इहो कोन्हे। ये इन करे तो गाल कयां जो बिरिया रोड जो लाउडा माशाल्लाह लाशारी साहब जो इहो रिकॉर्डिंग कंदो आ। इहा रिकॉर्डिंग थे, इहो आवाज़ जेस ताईं पहुचे भले पहुचे। सच इहो कोन्हे, छो त असांजी कौम आहे राजपरन जी कौम। दुनिया के ख़बर आहे त घणा पढ़िया लिखा वॾनि नौकरनि वारा ज़मींदार वग़ैरह वग़ैरह, पर मां चवां थो त उहे एतिरा ख़ुश नसीब न आहिनि जेतिरा सोलंगी ऐं हकड़ा फ़कीर हैं इन इलाइक़े जा। तव्हां ख़ुश नसीब हो। सब जो सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। छो त इन खां वधीक ख़ुश नसीबी कहिड़ी आहे? छा में तव्हां ग़रीब हो जो अल्लाह जे ज़ात तव्हां के
शादिन जे मौक़नि ते बि महबूब जा मीलाद नसीब कया आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह बचड़नि जा हक़ीक़ा थियनि, हक़ीक़ा तॾहिं बि तव्हां वटि महबूब जा मीलाद थियनि। सुभान अल्लाह नंढड़नि जूं सुन्नत तोहरू थियनि तॾहिं बि महबूब जा मीलाद थियनि। सुभान अल्लाह। हकड़ा फ़कीर सोलंगी फ़कीर तव्हांखे मुबारक हुअनि। भले दुनिया वारा तव्हांखे चरियो सम्झनि, ग़रीब सम्झनि, पर ए सजण साईं जो ग़ुलाम ऐलान थो करे त तव्हां अमीर हो। छो ही महफ़िलूं ऐं ही जेको कुछ तव्हां कयो था ही तव्हांखे उन जगह ते कमु ईंदो जॾहिं सभई तव्हांखे छॾे वेंदा। सुभान अल्लाह। कब्र में पहुचंदासीं, यादि रखो मुंहिंजा दोस्तो, जॾहिं न कब्र में पहुचंदासीं पोइ ख़बर पवंदी त महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जूं यादूं। दुनिया मां तव्हां खां एतिरो थो पुछां था, जेकॾहिं कंहिं दुनिया जे MP या MNA जे नाले सां को माण्हू जलसो कराईंदो आहे ऐं उन MP MNA खे ख़बर पवंदी आहे त उहो ख़ुशि थींदो आहे या कोन थींदो आहे? थोड़ो जवाब ॾियो। ख़ुशि थींदो आहे? उन जो वस हूंदो आहे, ख़बर पवंदी अथसि, लाठड़िया ॿुधाईंदा अथसि, लाठड़िया उनखे लाठड़िया ॿुधाईंदा आहिनि। मुंहिंजे मदीने वारे जे दरबार में ही पैगाम फ़रिश्ता खणी वेंदा आहिनि। सुभान अल्लाह सुभान। दुनिया वारनि जे दरबारनि में प्रोग्राम लाठड़िया खणी वेंदा आहिनि, पोइ सच ॻाल्हाईंदी आहे कूड़, पर मुंहिंजे हुज़ूर जे दरबार में फ़रिश्ता सच सच खणी वेंदा आहिनि। तो मुंहिंजा महबूब, तुंहिंजा आशिक, तुंहिंजा ग़ुलाम पंहिंजे शादियुनि में बि पढ़नि था पिया तो महबूब ते दुरूद सलाम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त मुंहिंजा दोस्तो, दुनिया वारा दुनिया जे MP MNA वॾेरे ॾे न्यापो खणी वेंदा आहिनि। साईं पंहिंजे शादियुनि में अॼु तोखे पे यादि कयूं, तुंहिंजा गीत पे ॻायूं, तुंहिंजा गाना पे चवरायूं, वॾेरो ख़ुशि थींदो आहे, चवंदो आहे यार वारो मिलियो त हिनखे कुझु न कुझु ॾींदुसि, छो त पर पुट मूंखे यादि पे था कनि। अदा मां तोखां सवाल थो पुछां, सोलंगी क़ौम जा ऐं पंहिंजो मुंहिंजे हकड़नि क़ौम जा दोस्तो, मोहम्मद हारून, मोहम्मद यूनुस वारा या मोहम्मद याकूब हकड़ा जे ॻोठ वारा, वीचारा कज़ाक फ़कीर किथों को दुनिया चवंदी आहे कज़ाक हीअं कज़ाक हीअं, पर मदीने वारनि उन ते बि सुहिणे मदीने जे घोट करम कयो आहे। जिते बि दीन जो प्रोग्राम ॿुधनि था वीचारा किथों को कज़ाक अचनि था। हे छा आहे? मदीने वारे जो इश्क न आहे त ॿियो छा आहे? सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ख़ुदा जी ज़ात गवाह आहे। किरामन कातिबीन मुंहिंजा बि लिखनि था पिया, तव्हांजी बि लिखनि था पिया। यादि रखी छॾियो, अॼु ही घड़ियूं मुंहिंजी ज़िंदगी रहे न रहे, पर क़ब्र में बि इंशा अल्लाह ताला हे तव्हांखे घड़ियूं कम ईंदियूं। ओ मुंहिंजा दोस्त, नाज़ करे मदीने वारे मीर जे आॾो इंशा अल्लाह ताला कंदड़ो खणंदासीं। महबूब गुनहगार सही, ख़तादार सही, बदकार सही, बेकार सही, जहिड़ा तहिड़ा आहियूं, पर मुंहिंजा पुनल ज़िंदगीअ जे हर ख़ुशीअ में मुंहिंजा महबूब असां तुंहिंजे मथां दुरूद सलाम पढ़ंदा बि हुयासीं, पढ़ाईंदा बि हुयासीं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक। पोइ जेकॾहिं मुंहिंजा दोस्त दुनिया जो माण्हू, दुनिया जो अमीर पंहिंजे पाण खे यादि करण वारे खे वसऊं कोन विञाईंदो आहे त मुंहिंजो मदीने जो साईं तो असांखे छॾींदो? जवाब ॾियो। इते जो इते मां शुरू थो कयां, हालांकि एॾो अॼु थकल ऐं नाचाक हुयुसि जो हे फ़ोन खणे हा त जवाब पियो ॾियांसि त मां अॼु नथो अची सघां, एतिरी तबियत नासाज़ हुई, पर अची वियो हा। तव्हांजी मुहबत, तव्हांजो जज़्बो ॾिसी करे मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾियो, हक़ीक़त इहा आहे त तव्हां असां त मदीने वारे सां प्यार कहिड़ो था कयूं? मदीने वारे सां प्यार त जेको मुंहिंजो रब थो करे। सुभान अल्लाह। ऐं वरी सच इहो आहे त जेको मदीने वारो मीर तोसां असां सां थो प्यार करे, मियां मोहम्मद हारून हकड़ा, तव्हां सां अंदाज़ो बि कोन था लॻाए सघूं। इन करे अलॻि नालो वरितुमि जो उन ॾे मोहम्मद याकूब हकड़े जे ॻोठ में प्रोग्राम में इन फ़क़ीर जो नालो न पियो मूंखे ज़हन में अचे, हाणे वरी विसरे ई नालो कोन थो। अज़ीज़ दोस्तो, हक़ीक़त अथव, जीअं मेले जी पछाड़ी आहे सायो करे माण्हू चवंदा त मोहम्मद ईसा तव्हांजो ख़लीफ़ा, मां चवंदा त मां पाण सजण साईं जे दर जो ग़ुलाम आहियां। जॾहिं मां ग़ुलाम आहियां त मूंखे कहिड़ी ताक़त आहे? ख़लीफ़ा रखण जी मुंहिंजो दोस्त आहे, ॼाणी वाणी दोस्त। तव्हां जेके वठी वियोसि, पुछी ॾिसोसि त किथे वठी वियोसांसि? जबलनि जे उन इलाइक़े में जंहिंजो नालो आहे माल माड़ी।
जंहिंजो नालो आहे मालमाड़ी। रुगी जबल ई जबल जबल ई जबल पुछोसि इहे सैर कराए मांसि, पर दोस्तो कसम भराए पुछोसि। अहिड़नि इलाइक़नि में पहुतासीं जिते सवे घर हुया, कंहिं बि घर खे चौदीवारी कोन हुई, सवे घर हुया, पर पुछोसि त कंहिं घर मां औरतूं बि हुयूं मर्द बि हुया, चौदीवारियूं बि न हुयूं, पर पुछोसि कंहिं औरत जो आवाज़ ॿुधी किथे? पुछी ॾिसो पंहिंजे माइट खां। इन करे वठी वियोसि त इहा दुनिया हली ॾिस, जिथे पाणी पीअण जो बि कोन्हे, मींहुं वसे त माण्हू बि उतां पाणी पीअनि, जानवर बि उतां पाणी पीअनि, पर पुछोसि त जेॾीमहिल मदीने वारे जो शान पियो हले त कीअं दीवाना लॻा पिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझो महबूब मदीने वारो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जा दीवाना मुझे करीम रब। जबलन में वञो मुझे मुस्तफा जा परवाना, जंगलन में वञो मुझे आका जा दीवाना, शहरन में वञो मुझे महबूब जा परवाना। याद रखी छॾियो मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे मुबारक आहे दोस्तो, जो तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजे शादियुनि में, पंहिंजे मुरादनि में अल्लाह ताला तव्हांखे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद और सलाम पढ़ण जी तौफीक अता फरमाई आहे। हिते फरिश्तनि जो नुज़ूल आहे। सुभान अल्लाह। इते फरिश्तन जो नुज़ूल आहे, जंहिं जगह ते अल्लाह जे क़ुरान जी तिलावत थींदी आहे। मियां इमरान तोखे मुबारक आहे, तुंहिंजे बाबे सिकंदर सोलंगी खे बि मुबारक आहे, जिन खे अल्लाह ताला अहिड़ी सुहिणी शादी करण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इहा गॾु दुआ घुरंदासीं त अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके मियां इमरान खे ऐं उन जे ज़िंदगीअ जे साथी घरवारीअ खे ख़ुदा नेक ऐं सालिह बनाए, ख़ुदा पंहिंजे महबूब जे शरीयत जो इत्तिबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला इन्हनि मां जेको औलाद पैदा फरमाए उनखे भी अल्लाह ताला नेक ऐं सालिह करे। त मुंहिंजा दोस्त, मां अर्ज़ पे कयो हिकिड़े मिंट जे लाइ, अॼु मां टाइम तव्हांजो थोरो वठंदुसि, लेकिन दिलि चवे थी त मां ज़रूरु चवां। हिकिड़े मिंट जे लाइ हेॾे अंदाज़ो लॻायो, तव्हांखे हिकिड़ी दिलि जे गहराईअ सां ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां। अंदाज़ो लॻायो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो तो ऐं असां सां केॾो प्यार आहे, ऐं मुंहिंजे ख़ुदा जो वरी महबूब मुस्तफ़ा सां केतिरो प्यार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अज़ीज़ान मन गोठ खबड़ खान सोलंगी वारो, याद रखी छॾियो हेॾा फौजी दोस्त वेठो आहे, जंहिं पहिरों प्रोग्राम हिन इलाइक़े में असांजो करायो हो। हाणे अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम हलन पिया। दोस्त गौर कयो, तवज्जो कयो, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे कुदरत सां जॾहिं काबतुल्लाह शरीफ, कहिड़ो काबो जंहिं तव्हां सां मोहड़ करे नमाज़ पढ़ंदा हो, कुझु घड़ियूं वेहो गौर सां ॿुधो, जल्द तव्हांखे फारिग था कयो। इन काबतुल्लाह जी हिकिड़ी ॻाल्हि तो तव्हांखे ॿुधायां, जॾहिं इहो सुहिणो काबतुल्लाह शरीफ शहीद थी चुको हो, अल्लाह जी कुदरत हुई, बारिशूं घणियूं हुयूं, अॻु में ठहियल हुयो, ज़बून थी वियो हो, किरी पियो, शहीद थी वियो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेॾी महिल उन काबतुल्लाह शरीफ सुहिणे खे ठाहिण जो प्रोग्राम थियो, हेॾे तवज्जो करे ॿुधो, ठाहिण जो प्रोग्राम थियो, मके जी सरज़मीन, मके जो शहर आहे, ठाहियूं त काबतुल्लाह शरीफ खे, लेकिन दुनिया जो दस्तूर आहे, मस्जिद भी ठहराइबी आहे, हिकिड़े खे अॻुवाण कबो आहे, घर भी ठहराइबो आहे, कंहिं हिकिड़े खे अॻुवाण कबो आहे। अञा ऐलाने नुबुवत भी कोन थियो आहे, अञा ऐलाने नुबुवत भी कोन थियो आहे। सभिनी सलाह कई आहे काबो त ठहरायूं, काबो त ठहरायूं, पर हिन काबे जे ठाहण जे लाइ अॻुवाण कंहिंखे कयूं। वॾा वॾा सरदार वेठा हुया, वॾा वॾा नाले वारा वेठा हुया, को चवे कंहिंखे कयूं, को चवे कंहिंखे कयूं, जंहिंजो नालो वठनि त फलाणा तोखे कयूं, उहो चवे त मां अॻुवाण कोन थींदुसि। छो नथो थी? चई जंहिं जगह ते सुहिणो मुहम्मद रसूलुल्लाह हुजे, उन जगह ते ॿिए जी ज़रूरत ई कान्हे का। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तो, अञा ऐलाने नुबुवत भी कोन थियो आहे, लेकिन मुंहिंजे अल्लाह जो प्यार ॾिसो। ए कंहिंजो प्यार आहे? चओ अल्लाह जो प्यार आहे। कंहिंजो प्यार आहे? अल्लाह जो प्यार आहे। कंहिंसां प्यार आहे? चओ मदीने जे ताजदार सां प्यार आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मदीने जे ताजदार सां मुंहिंजे करीम रब जो एॾो प्यार आहे। दिलनि खे केरु
बदलाईंदो आ चो मुंहिंजो रब बदलाईंदो आ मुंहिंजो करीम रब मके जे मुशरिकन मके जे काफरन खे त छॾ करे पर जेके मके जा वॾा वॾा सरदार हुया जेके वॾा वॾा रईस हुया उन्हनि जे दिलनि में मुंहिंजे करीम रब मदीने वारे जे लाइ एतिरो त प्यार विझी छॾियो एतिरी त मुहबत विझी छॾी जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेॾी महिल काबे जे ठहण जो प्रोग्राम पियो अचे सभिनी चयो त अॻुवाण ॿियो न थिए अॻुवाण सुहिणो महबूब मुहम्मद थिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह। एॾे तवजह कयो एॾे तवजह कयो स्टेज ते वेठल मोहम्मद ईसा इमरान घटि ॻाल्हायो एॾे तवजह कयो ए पैसनि जी दुनिया न हलंदी हिते इश्क जी दुनिया हलंदी ए दुनिया धूड़ पई ते पाए सभु हिते पई हूंदी करोड़ अरबे खरबे विया हलिया ए कब्र में कोन हलंदी कब्र में हलंदो त सुहिणो मोहम्मद मीर मदीने सुभान अल्लाह सुभान एॾे तवजह कयो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जो प्यार मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर सां निहार मुंहिंजे बेनियाज़ रब केॾो पंहिंजे महबूब सां प्यार कयो आहे उन्हनि दुश्मननि खे अञा ख़बर बि कान्हे का त ही जवान केरु आहे पर मुंहिंजो अल्लाह उन्हनि जे अंदर में प्यार थो करे जेॾी महिल बि हथड़ो खणनि मके में वॾे में वॾो सादिक केरु आहे चऊं सुहिणो मुहम्मद आहे अमीन केरु आहे सुहिणो मुहम्मद आहे शरीफ़ केरु आहे सुहिणो मुहम्मद आहे सभ खां वधीक सचो केरु आहे सुहिणो मुहम्मद आहे इहा उन्हनि जी ज़ुबान पई बोले ज़ुबान उन्हनि जी ही ॿोलाइण वारो मुंहिंजो रब पियो ॿोलाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर कयो जॾहिं सभिनी इहा सलाह कई आहे सभिनी खे ख़बर कान्हे का त ही सुहिणो केरु आहे पर उन वक़्त बि मुंहिंजे सुहिणे खे ख़बर आहे त मां मुस्तफ़ा जी उम्मत कहिड़ी आहे सुभान अल्लाह गौर कयो मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल सभिनी मुक़रर कयो त मुंहिंजो महबूब मदीने जो मीर काबे जी तमीर कराए अॻुवाण सुहिणो थिए त मुंहिंजो मदीने जो मीर राति जो दुआ थो घुरे ओ मुंहिंजा मौला सुभान अल्लाह ओ मुंहिंजा करीम रब तूं ॼाणी थो मूंखे बि ॼाण ॾिनी अथई सुभान अल्लाह तूं ॼाणी थो तुंहिंजो इल्मु ग़ैबी आहे मगर मुंहिंजा करीम रब मां मुस्तफ़ा खे बि पढ़ाइण वारी तो रब जी ज़ात आहे इल्मु सेखारण वारी तो रब जी ज़ात अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमाए छॾियो रहमान पंहिंजे हबीब खे पढ़ायो आहे लेकिन दुनिया वारो मथां को सुभाणे तोसां सवाल करे अल्लाह पढ़ायो त आहे पंहिंजे महबूब खे लेकिन अल्लाह जे ज़ात हीअ ॻाल्हि सेखारी आहे हीअ न सेखारी आहे उनखे भाकड़ो पाए चवीस दरिया भुलिजी पियो आहे भुलिजुन रब्बे ज़ुल जलाल जे सुहिणे क़ुरान करीम ॾे निहार मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे लाइ फरमायो व अल्लमक मा लम तकुन तालम ओ मुंहिंजा महबूबा जी मुंहिंजा करीम रब तुंहिंजे बेनियाज़ रब उहो सभु कुझु तोखे सेखारे छॾियो उहो सभु कुझु तोखे ॿुधाए छॾियो उहो सभु कुझु तोखे पढ़ाए छॾियो आहे जेको मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे रब जे कुदरत वटि मौजूदु हुयो उन पंहिंजे कुदरत सां तो महबूब खे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। अजीज़ाने मन हेॾे तवजह कयो अजीज़ाने मन हेॾे तवजह कयो मुंहिंजे बेनियाज़ रब क़ुरान करीम जे अंदरि ऐलान इहो कोन कयो त मुंहिंजा महबूब तोखे ही इल्मु सेखारियो अथमि ही कोन सेखारियो अथमि हीअ ॻाल्हि ॿुधाई अथमि हीअ कान ॿुधाई अथमि मुंहिंजे रब फरमायो मुंहिंजा महबूब व अल्लमक ओ मुंहिंजा महबूबा तुंहिंजे बेनियाज़ रब उहो इल्मु तोखे सेखारियो आहे कहिड़ो मालम तकुन तालम ओ मुंहिंजा पुनल जेको कुझु बि तूं न ॼाणंदो हुए उहो सभु कुझु तुंहिंजे रब तोखे सेखारियो आहे ईअं चई मुंहिंजे करीम रब अञा वॾो ऐलान करे छॾियो वकान फदलुल्लाहि अलैक अज़ीमा
मुझे बेनियाज़ रब ऐलान कयो ओ मुझा महबूब इहो काफ़ी ना गए त तुझे रब रुगी तोखे इल्म अता करे छॾिया उहे त सभई अता कया पर तुझो रब ऐलान करे रहियो आहे सोहणा इल्म त सभई ॾिना मैं राज़ त सभई ॿुधाया मैं पर तुझो रब अञा वॾो तो ते मेहरबान याने मुझा सोना मता को सुभाणे ये चवे इल्म ता थस पर अख्तियार कोन थस मां रब ऐलान कया तो सोना इल्म ता अता करे छडिया मई पर अञा वधीक मेहरबान रुगी तू हथड़ा खणदो वींदे मां रब कबूल कंदो वींदुसे मक्के जे सभनी माण्हुनि तवजह कयो मक्के जे सभनी माण्हुनि मुझे मुस्तफ़ा के मुकर्रर कयो मुझे मुस्तफ़ा करीम रब खां दुआ घुरी ओ मुझा मौला मां मुस्तफ़ा ॾिसी रहियो हां तू खुदा भी जानी थो ए काबो तैयार भी थियणो आहे हिकिड़े ॾींहुं मां मौला तुंहिंजे दरबार में दुआ घुरंदुसि इहो काबो क़िबलो करे बि तोखे ॾियणो आहे ओ मुझा मौला उहो ज़मानो बि ईंदो तवजह कर ॻोठ खबड़ खां न सोलंगी वारा ओ मुझा मौला उहो ज़मानो भी इंदो जॾहिं मां मुस्तफ़ा करीम जा गुलाम लखन जे तादाद में हिन काबे जो तवाफ कंदा करोड़न जे तादाद में हिन काबे जो तवाफ कंदा मगर मुझा मौला हिन काबे जो दर मुझे गरीबन जे लाइ कोन खुलंदो मुझे यतीमन जे लाइ कोन खुलंदो मुझे मिस्कीनन जे लाइ कोन खुलंदो हिन काबे जो दर खुलंदो जरूर मगर खुलंदो कंहिंजे लाइ अमीरन जे लाइ खुलंदो वज़ीरन जे लाइ खुलंदो बादशाहन जे लाइ खुलंदो ओ मुझा मौला दुनिया के अमीर वज़ीर बादशाह प्यारान मौला तू जानी तो मां मुस्तफ़ा के पंहिंजा गुनहगार भी प्यारान ओ मुझा मौला अहिड़ी मेहरबानी फरमा जो मुझा गुनहगार भी न काबे जे अंदर वेही नफल पढ़ी नमाज़ूं अदा कर सुभान अल्लाह तो असां कहिड़ो प्यार कयो आहे हेॾे तवजह कयो असां पंहिंजे मौज में यार पंहिंजे मौज में लॻो पियो आहे हेॾे तवजह कयो मुंहिंजा दोस्तो पैसन जा पूजारी ठंठ में हण पैसन के असा इश्क वारा हूं एडे इश्क में अचो जिंदगी जो हाने कोई भी न थे बस पैसा पैसन के धुड़ जो एडे गाल बुधो अगर हिकड़ी भी इश्क जी गाल थी वई दिल में वेही वई तो यार राजी थियो तो सब कुछ मिली अज़ीज़ाने मन हेडे तवज्जह कयो हेडे निहारियो मुझे मदीने वारे मीर जो पंहिंजे गुलामन सां प्यार निहार केतरो मुझे मदीने वारे मीर जो पंहिंजे गुलामन सां प्यार आ जो अञा ऐलाने नबूवत भी कोन थियो आ तो भी दुआ तो घुरे मुझा मौला तू मालिक आहीं तू खालिक आहीं तू मुसब्बबुल असबाब आहीं मुझा मौला एड़ो को पंहिंजे कुदरत सां एड़ो को पंहिंजे कुदरत सां सबब बना जो काबो भी ठही वने ऐं काबो रहजी भी वने जो मुझा गुनहगार उते अची नफल पढ़न तमाम मुस्तफा राजी थिया सुभान अल्लाह सुबह थियो आ मुझे मुस्तफा करीम ऐलान फरमायो काबो ठहरायो था मगर एकड़ो शर्त आ कहिड़ो शर्त आ मुझे मुस्तफा करीम फरमायो सबको हलाल जी कमाई खणी अचे तवज्जह के छा करे सबको हलाल जी कमाई खणी अचे काबतुल्लाह ठहंदो जरूर मगर हर एक कमाई सां न हलाल जी कमाई खणी अचो हलाल जा पैसा जेतरा भी गड थींदा काबो तामीर कंदासी जुबान मुस्तफा जी हली रही आ हुक्म यार जो हली रहियो आ ऐं मुझा दोस्त बेड़ो वरी उम्मत जो तरी रहियो आ गौर कर किए तरी रहियो आ मुझे मुस्तफा ऐलान कयो सबको पैसा खणी आयो जंहिंजो जहिड़ो हाल हो खणी आया
आया जेडी मल सब जेको माल गड थियो आडो रखियो वयो मुझे मुस्तफा करीम मुशावरत फरमाए पाण फरमायो जेको कुछ माल गड थियो आ हाने काबे जे ठाहण वारा भी वेठा हन ठहराइण वारो भी वेठो आ काबतुल्लाह जेकरे सजो ठाहींदासी गौर कजो जेकरे सजो ठाहींदासी त काबतुल्लाह छित ताईं कोन पहुची सकंदो पर जेकरे हिकड़ो हिस्सो छडे करे अधो हिस्सो ठाहींदासी या टे हिस्सा ठाहींदासी त छित ताईं पहुची विंदो सभिनी इनकार न कयो सभिनी चयो हा इए ही कयो मुझे यार जी दुआ रब कबूल कई आ जेके मदीने वया हो मक्के वया हो मोहम्मद यूनुस भी वेठो आ अज साईं सिकंदर कोन आयो आ हर साल वींदो आ ॿिया भी दोस्त वेठा हो हतीम जंहिंजो नालो आ जेके हतीम में काबा सॾबो आ असल में इहो खुद काबो आ मुझे मुस्तफा करीम जी दुआ रब कबूल कई काबो हीअं ठही वयो इहो टुकड़ो रहिजी वियो मुझे मुस्तफा खुश दो अल्लाह महबूब खे खुश कयो कंहिंजे लाइ खुश कयो त ओ मुंहिंजा सोना काबे जो दर तक केडी महल खुलंदो पर हिन हतीम के मां रब तुझे उम्मत जे ला 24 कलाक खोल राय छदींदुस हेडहू भी अचन उन्हन जी मर्जी हेडहू भी अचन उन्हन जी मर्जी हूं तो काबो मीज़ाबे रहमत भी उन जे मथा होंदो पहुंचंदा वीदा मां खुदा बेड़ो पार करे छदींदो मां यो जेको हतीम काबतुल्लाह जो हिस्सो असल में काबे जो हिस्सो पर अल्लाह ताला जे महबूब दुआ घुरी कंहिंजे ला तो वहीं सां गुनाहगारन जे ला तो मुझा मौला ईंदो ज़ियाल हक तरह भी काबे जो दर खुलंदो ईंदो मुशरफ खान तरह भी काबे जो दर खुलंदो ईंदो नवाज शरीफ तरह भी काबे जो दर खुलंदो ईंदो जगरे इमरान खान तरह भी दर खुलंदो आसिफ जरदारी खान ईंदो तरह भी दर खुलंदो पर मोहम्मद यूनुस मिस्कीन के केर सुञाणंदो कंहिं ॿिए गरीब के केर सुञाणंदो ओ मुझा मौला इहे दुनिया वारन के प्यारा हन मां मुस्तफा के जा गरीब उम्मती प्यारा ओ मुझा दोस्तो अजीजो मुझो आका तो सदाई दुआऊं घुरंदो आ ओ मुझा करीम रब दुनिया में भी मां मुस्तफा के गरीबन सा रहा जा जरे कयामत जो दिहाड़ो थे मौला उते भी मां मुस्तफा के गरीबन गुनहगारन जो मुझा मौला भर झलो करे बिहार जा तो मुझा दोस्त अजीज गरीब कहरा अमीर कहरा चो गरीब हुआ जिनजे दिल में इश्क मुस्तफ़ा मौजूद ना है गरीब हुआ जिनजे दिल में महबूब जी निस्बत ना है वो अमीरा जिनजे दिल में मदीने वारे जो प्यारा उन जो हिते भी बेड़ो पारा तो हुते भी बेड़ो पारा दिल खोले जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला जे ज़ात मुझे महबूब अल्लाह छा फरमायो या अय्युहन नास आए इंसानो अल्लाह छा फरमायो आए इंसानो मुझे करीम रब जा परवानो गौर कयो मुझे अल्लाह ये कौन चयो त या अय्युहल मक्का या अय्युहल मदीना या अय्युहल मुस्लिमून या अय्युहल लजीना आमनु अल्लाह ये कौन चदा ओ मक्के वारो या ओ मदीने वारो या ओ मुसलमानो या ओ मोमिनो मुझे रब फरमायो या अय्युहन्नास बुद्धि छड़ो कायनात में रहने वाला इंसानो मनो था या न था मनो प्यार कयो था या न था कयो मुझे महबूब जा गुलाम आयो या ना हो ओ इंसानो बुद्धि छड़ो मौला केड़ो ऐलान मुझे रब फरमायो कद जाअकुम बेशक आयो तहां जे तरफ मिर
क़द जाअकुम बुरहान आयो तव्हांजे तरफ दलील बणजी छा बणजी आयो गाला गाला छा बणजी आयो हाणे दलील के थोड़ो खोलिया पो भले झट बस कया ये कयो न चओ आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु जो लगी वही बहार आयो 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 सरकार बाहु जो लगी वही बहार दिल चवेती झूम जमा मतलब बेरा मरहबा जमा मतलब बेरा मरहबा जमा सरकार जी अहमद दिलदार जी अहमद आका जी अहमद चो आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु जो लगी वही बहार दिल चवेती झूम जमा मतलब बेरा मरहबा जमा मतलब बेरा मरहबा जमा दुआ है मुझी तरफ रखो तहां भी मुझला दुआ करो ये महबूब जे इश्क में नात पढ़ा पे पढ़ंदे पढ़ंदे दम परवास थी वे महबूब जे इश्क में महबूब जे नात पढ़ंदे पढ़ंदे जेकर दम निकरी वजे त इन का वधी कबियो छा खपे छा बिथी पे मीलाद करण न छदीदासी या रसूल अल्लाह चवयो न छदीदासी छा बिथी पे मीलाद करण न छदीदासी या रसूल अल्लाह चवयो न छदीदासी दुश्मन लाई तलवार दुश्मन जल तलवार बाहु जो लगी वही बहार दिल चवेती झूम जमा मतलब बेरा मरहबा जमा मतलब बेरा मरहबा जमा सरकार जी अहमद दिलदार जी अहमद आका जी अहमद दीवान ने जो आए हो नारो सदा मरहबा सद बार सोना दीवान ने जो आए हो नारो सदा मरहबा सरकार जी अहमद मरहबा खुश सारो खुश अजो सारो संसारो बाहु जो लगी पई बहार दिल चवेती झूम जमा मतलब बेरा मरहबा जमा सब बेरा मरहबा जमा चौ चौ आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु जो लगी पई बहार दिल चवेती झूम जमा मतलब बेरा मरहबा जमा अहिड़ो रही पर खुश छो न
जाते जाते दिल सा असा सा मीलाद कयो अहिड़ो रहे पर आग मिलियो खुश छो न थियो जाने ऐं दिल सा असा सा मीलाद कयो हर आशिक निर्वारो हर हिक आशिक निर्वारो बाहु जो लगी पई बहार दिल जवे थी झूमी जमा मत लख बेरा मरहबा पोड़ो मौलवी बिवे पर जन चरे लाशारी और लाउड अचे तो घड़ी खला वो जवान थी तो अजीज़ान मन तवज्जह कयो मुझे बेनियाज़ रब पांजे सोने कुरान करीम जे अंदर इंसान आजाद के फरमायो ओ इंसानो जी मुझा करीम रब जेको दिल पर तवाने आयो आ पाण कोन आयो आ मुंह मोकिलियो कहीं मोकिलियो आ रब फरमाए तो मिर रब्बिकुम परवरदिगार पांजे तरफ का मोकिलियो आ छा बनाए मोकिलियो आ बुरहान छा बनाए मोकिलियो आ नबी बनाए मोकिलियो आ रसूल बनाए मोकिलियो आ पैगंबर बनाए मोकिलियो आ सब शान ॾेई मोकिलियो आ मगर मुझे रब फरमायो मां पंहिंजे महबूब के बुरहान बनाए मोकिलियो आ बुरहान जी माना चाहे चो बुरहान माना दलील बहराड़ी जो माहौल आ थोड़ो खोलिया थोड़ो गाल के खोलिया बुरहान मना दलील बुरहान मना हाने दलील कंहिंजे तरफ खां गल गल कंहिंजे तरफ खां आयो अल्लाह जे तरफ खां अल्लाह हुनखे मोकिलियो आ कोर्ट में केस हलंदो आ वकील कबो वकील कबो आ छाजे ला वकील कबो आ ते जेका मुजी दावा है उन दावा के सच्चे साबित करण जे ला वकील दलील दींदो आ यानी मुजा दोस्त दावा जे ला दलील हुंदो आ जेकरे को चवे त मां मौलवी हां या दावा है चेबुस दलील दे जरे अरबी पढ़ी बुधाए कुरान पढ़ी बुधाए मुझे मुस्तफा जी हदीस पढ़ी बुधाए चेबो हावा के तू मौलवी हां जेको जे गाल जी दावा कंदो आ उन जेला दलील हुंदो आ ओ मुझा मौला तो पांजे महबूब के दलील बनाए मोकिलियो आ छाजो बनाए मोकिलियो आ आशिकन लिखियो अल्लाह जे ज़ात पांजे बानन के बुधायो ला इलाहा इल्लल्लाह इहा दावा है ऐ मुहम्मदुर रसूलुल्लाह उन जो दलीला दावा चाहे गला गला दावा चाहे हर दौर में दावा हिकड़ी रही आ आदम भी चयो ला इलाहा इल्लल्लाह दलील बन्यो आदम सफीउल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दलील बन्यो इब्राहिम खलीलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दलील बन्यो मूसा कलीमुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दलील बन्यो मूसा रूहुल्लाह ओ मुझा दोस्त ने तवज्जह कयो जेतरो दलील मजबूत हुंदो आ केस एतरो ही मजबूत हुंदो आ दावा एतरी मजबूत हुंदी आ आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं दावा हिकड़ी रही आ कहड़ी चो ला इलाहा इल्लल्लाह दिल खोले चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दावा हिकड़ी ही रही आ लेकिन दलील अलग अलग ईंदा वया आदम सफीउल्लाह पांजे दौर जो दलील मूसा कलीमुल्लाह पांजे दौर जो दलील इब्राहिम खलीलुल्लाह पांजे दौर जो दलील नूह नजीउल्लाह पांजे दौर जो दलील ईसा रूहुल्लाह पांजे दौर जो दलील जे वक्त में हर दलील ईंदो वयो जेतरो दलील मजबूत हुयो एतरो दावा पखड़ी भी रही हाने इन जी खबर किए पवे त दावा केतरी आ दलील केतरो आ हिकड़ी गाल करे तुझो अंदर ठारिया मुझे मदीने जे मीर फरमायो
कह फरमायो गला गला कह फरमायो मुझे मदीने जे मीर फरमायो थोड़ो लफ्ज़न ते तवज्जो कजा जदे कयामत जो दिहाड़ो थी ये एड़ी गाल पियो बुधाई जैमें न कहे देवबंदी के इख्तिलाफा न कहे शिये के इख्तिलाफा न कहे अहले हदीस के इख्तिलाफा के भी इख्तिलाफ कोने सब चवंदा या गाल सच्चा पर जेको पुठिया वरी राज बुधाईंदुसि ते वरी सबको साइड करे बीही रहंदो मुझे सुने मदीने जे मीर बुधायो जदे कयामत जो दिहाड़ो थींदो महशर जो मैदान बर्पा थींदो आदम अलैहिस्सलाम खां वठी करे कयामत जे अचण ताईं तमाम अंबिया भी मौजूद हुंदा तमाम उम्मतूं भी मौजूद हुंदियूं महशर जे मैदान जे अंदर तमाम इंसानन जो 120 सिफूं हुंदियूं घड़ियों सिफूं हुंदियूं गाला गाला घड़ियों सिफूं हुंदियूं गोठ खबड़ कान सोलंगी वारा बुधा हकड़ा फकीर तवा भी गद आवाज करे बुधायो घड़ियों सिफूं हुंदियूं कज़ाक फकीर बुधायो घड़ियों सिफूं हुंदियूं 120 सिफूं हुंदियूं थोड़ो अगते निहार मुझे मदीने जे मीर छा फरमायो आशिकन जी ते ठरी पे ओ मुझा करीम रब तुझा लख एहसान यार तदिनुई पैदा तकणो हुई पर जे मूसा अलैहिस्सलाम जे दौर में करी है तर भी तुझी मर्जी हुई हजरत नूह जे दौर में पैदा करी है तर भी तुझी मर्जी हुई अज पाजे नसीबन ते नाज करे चो ओ मुझा मौला तुझा लख एहसान जो पैदा तक कई पर कुर्ब करे पाजे महबूब मुस्तफा जो उम्मती बनाए छॾियई अज तो के कदर कोने को छो त दीन मिलियो थई मुफ्त में कुरान मिलियो थई मुफ्त में नमाज मिली थई मुफ्त में अज़ान मिलियो थई मुफ्त में जेके कुर्बानियूं सहाबा दिनियूं जन बचड़ा कुर्बान कया जन घर कुर्बान कया मिल्कियतूं कुर्बान कयूं घरन खां बेघर बन्या कन मक्को छॾियो कन मदीनो छॾियो सब कुछ छॾियो कहजे करे हिक यार जे रज़ा जे ला दीन जे सर बुलंदीअ ला अञा थोड़ो अॻिते वध सभिनी सहाबा पंहिंजो कुर्बानियूं दिनियूं लेकिन कुर्बानी जी इंतहा वरी मैदान करबला में मुझे दिल पर हुसैन करे ॾेखारिया हर सहाबी पांजे पांजे दौर जे अंदर इन दीन जे बूटे के पानी दींदो रहो कदे बचनन जे खून जे सूरत में कदे पांजे जिस्म जे खून जे सूरत में कदे औलाद जे सूरत में कदे मिल्कियतुन जे सूरत में कदे हिजरत जे सूरत में हर सहाबी न दीन जे बूटे के पानी दींदो रहो लेकिन जरे करबला जो मैदान आयो मुझे दिल पर हुसैन अर्ज कयो ओ मुझा मौला मुझे मुस्तफा करीम जे हिक हिक गुलाम पांजो कुर्बानियूं दिनियूं इन दीन जे बूटे के पानी दिनो लेकिन मुझा मौला अज तुझे महबूब मुस्तफा जो नवासो तुझे करबला जे मैदान में पहुंची दुआ तो घुरे मौला अज एतरो पानी इन बूटे के ॾई छॾ जो वरी कयामत ताईं इहो बूटो कदे भी उञई न करे दुनिया जी तारीख गवाह करबला जे मैदान ते निगाह कयो दुनिया जे अंदर सबको अल्लाह का घुरंदो लेकिन जरे करबला जो मैदान आयो नहीं मुहर्रम जी रात मुझो दिल पर हुसैन पंजे यार जे दीदार में मस्ता बचड़ा कुरान करीम जी तिलावत दुनिया जी का हिकड़ी तारीख बुधायो जिते 3 ॾींहनि जा उञा ऐं बुखिया हुजन मगर जुबान ते कोई भी कुरान 3 ॾींहनि जी बुखूं भी हुजन उञूं भी हुजन दुश्मनन जो घेरो भी हुजे मगर काई परवाह न हुजे जुबान ते कुरान हुजे ओ मुझा दोस्त अजीज अल्लाह जी हमदो सना हुजे मुझे महबूब मुस्तफा ते दुरूद ओ सलाम हुजे ओ मुझा दोस्त अजीज जने सुबह जो टाइम थियो मुझो दिल पर हुसैन भी जदो मौला हुक्म कर हिकड़ो दे मौला दिनम ॾई करे वरी पांजे कुलड़न ते पाण खणी अचे कुरान जी आयत बुध मौजू छिड़ी आयो कुरान करीम जी आयत बुध मुझे बेनियाज रब पंहिंजे प्यारे नबी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जेला हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जेला मुझे सुन रब कुरान करीम में फरमायो इन हाज़ा लहुवल बलाउल मुबीन
अल्लाह जो कुरान खोल मुझे बेनियाज रब पंहिंजे सुणे कुरान करीम में ॿुधायो बेशक हिकिड़े पीउ जे लाइ पुट जी कुर्बानी वॾी आज़माइश आहे। पीउ जे लाइ हिकिड़े पुट जी कुर्बानी वॾी आज़माइश आहे। हालांकि कुर्बानी थी बि न आहे अॻे ई रब पंहिंजी रज़ा ॾेखारे छॾी आहे जन्नत मां दुंबो अची वियो आहे। नबी जे लाइ रब फरमाए हिक पुट जी कुर्बानी आज़माइश आहे। ज़रा करबला जे मैदान ॾे निहार नबी सां बरोबरी न आहे लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़े जो जिक्र निहार। अल्लाह जे तरफ़ खां हुकुम थींदो आहे बचड़ो तयार करे पीउ पंहिंजे बचड़े खे तयार करे घोड़े सवार करे काॾे मोकिलींदो आहे। पीउ तयार करे बचड़े खे मोकिलींदो आहे काॾे कमाए अचो नौकरी करे अचो ज़िंदगी सुहिणी गुज़रे। अॼु मुंहिंजो दिलबर हुसैन भी कमाइण लाइ बच्चे खे मोकिले रहियो आहे लेकिन काॾे मोकिले रहियो आहे वञ मैदान में हिन जिस्म ते तीर सही नेज़ा सही कमाया कीअं कमाया जिस्म ते तीर नेज़ा सहंदो आहे मुंहिंजो यारो राज़ी थी पवंदो त मुझो नानो मुस्तफ़ा राज़ी थी पवंदो। अजीज़ा ने मल पंहिंजे जिगर दे निहार पंहिंजे दिल दे निहार पंहिंजे ईमान का पुछी पो जवाब दे दुनिया जे अंदर वो केड़ो दिलबर पी आ जेको इए पंहिंजे पुट के मोकले पुट पंहिंजी जान कुर्बान करे वरी पाण वने ऐ पंहिंजे कुल्हड़े ते पंहिंजे बचड़े जो मयत लाश खणी पंहिंजे कुल्हड़े ते अचे करे पंहिंजे खीमन जादो सुम्हारे सिधो करे वरी अर्श दे निहारे च मौला हुकुम कर हाणे बियो कहिड़ो ॾियां ओ मुझा मौला हुकुम कर हाने बियो कहिड़ो ॾियां वरी पंहिंजो बियो बचड़ो तयार करे मोकले वरी भाइटो तयार करे मोकले वरी गुलाम तयार करे मोकले जीअं उहे ज़मीन ते किरंदा वञनि कुल्हड़नि ते खणी सुम्हारे वरी चवे मौला अञा छा ॾियां मुंहिंजे दिलबर हुसैन करबला जे मैदान में दुआ घुरी मौला अॼु दीन जे बूटे खे अहिड़ो पाणी ॾियण थो चाहियां जो वरी क़यामत ताईं कॾहिं बि इहो बूटो उञई न करे। मां अर्ज़ पे कयो तो असांजो इन करे मगिया जो दीन मुफ्त में मिलियो आहे जन कुर्बानियूं ॾिनियूं उन्हनि खां पुछत मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दीन कीअं आयो आहे दीन कीअं ठहियो आहे ॻाल्हि अलाए किथां पे कयमि अलाए काॾे हलियो वियुसि बिरोही फ़क़ीर मूंखे ॿुधा जेसीं सलाद पढ़ायूं त किथे ॻाल्हि पे कईसीं चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मता जो त कन में छा ॻाल्हायोमांसि अॼु हाफ़िज़ साहब भुलिजी पियो। हाँ मुझा दोस्त अजीज हाने मां तो हाफिज़ साहब बुधाई तू होशियारी कर इए न कर असा फकीर जरूर आयो अलाए कादे को कादे जरूर वींदा हो पर जने भुलजी पौंदा हो कंदु हेठ करे पांजे मुर्शिद दे तवज्जो कंदा हो त गाल आडो अचे वींदी आ। गाल कड़ी पे कयम मां तो बुधाई कड़ी गाल पे कयम क़यामत जो दिहाड़ो थींदो 120 सिफ़ूं हुंदियूं घणो सिफ़ूं हुंदियूं 100 याद आयो 120 सिफ़ूं हुंदियूं मुझे महबूब मुस्तफ़ा छा फरमायो अर्ज़ पे कयम त गाल बुधी दिल ठरी पवंदई बाग मदीने वरी पवंदई बाग मदीने ओ मौला मदीनो दिखार ओए भली मार लहन हो जागा अखने जा लहन हो जागा अखने जा। मुझे मदीने जे ताजदार फरमायो 120 सिफ़ूं हुंदियूं घणियूं सिफ़ूं हुंदियूं 120 सिफ़ूं हुंदियूं मुझे आका फरमायो उन 120 सिफ़ुन में 40 सिफ़ूं घणियूं तवज्जह कर 40 सिफ़ूं हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा ताईं तमाम अंबिया जे उम्मत जूं रुगी 40 सिफ़ूं हुंदियूं हिकड़े मुझे मदीने वारे मीर जे उम्मत जूं 80 सिफ़ूं हुंदियूं।
दिल ठरी पे को न ठरी तमाम अंबिया जो 40 सिफूं हिकड़े मुझे मदीने जे ताजदार जे उम्मत जो 80 सिफूं हूंदियूं राज कहिड़ो आ खुदा बुधाए रहियो आ दावत आदम का वठी करे मुझे महबूब मुस्तफा तई सागी रही ला इलाहा इल्लल्लाह दलील मटबो रहियो दलील मटबो रहियो ये खणी छो नथो चवी त दलील मोकलण वारो भी पाणा पंहिंजे महबूब के एड़ो दलील मजबूत करे मोकलियई जो मुझो सोनो महबूब जॾे निगाह पियो करे उहो दिलड़ी पंहिंजी फुराए वेही पियो रहे एकड़ो मिसाल दे बड़े पंज दे 10 दे केतरा भी दे ओ मुझा दोस्त अजीज गाल वरीब उते ही अचे बीहंदी शायद हकड़न फकीरन में मु यहूदी औरत वारी गाल बुधाई हुई कान बुधाई हम बी केड़ी बुधाई हम याद काने का अजीजाने मन थोड़ो अगते वधो जे करे बुधला तकते वधो मुझे महबूब मुस्तफा जे गुलामन जी मोहब्बत दिसो तो असां जी मोहब्बत या है अल्हम्दुलिल्लाह या निस्बत है जो शादी जे अंदर भी पांजे महबूब जे मिलाद जो प्रोग्राम पे कयो मुझे अल्लाह फरमायो या अय्युहन नास ओ इंसान हो याद रखी छडियो मां पांजे महबूब के कायनात जे जर्रे जर्रे जे ला बनाए मोकलियो खैबर जो मोकियो किथों जो मोकियो खैबर जो मोकियो जंगे खैबर का बाद में मुझे महबूब जे दरबार में हिकड़ो गड हो आयो केर आयो गडहड़ो हो आयो अर्ज करण लगो या रसूल अल्लाह कमाल त मुझे महबूब जो निहार कमाल त मुझे महबूब जो निहार प्यार तो मुझे महबूब जो निहार कमाल निहार प्यार निहार मुखे बुधा दाह के खेड़ी बिया जे को दाह गाला गाला जे को दाह बुधंदो त सब को आ पर जे को दाह वरनाईंदो जेको दाह जो दाद भी कदो आ उनके दाह भी दिबिया ऐ मोजा दोस्त दाह उनके दिबिया जे में यकीन हुंदो आ मूसा इंसाफ कंदो निगाह खणी कर मोजो महबूब मदीने का बाहर निकरंदो आ जने हरणी जी निगाह पौंदी आ यार में फाती पई हुंदी आ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह तो असा पंहिंजे जुबान सा चयो हरणी भी कुछ आवाज कंदी आ मारी दिसी खिलंदो आ फासण वारो दिसी खिलंदो हाने कुसण खौ थी डिजी हाने ताहू थी करी बस देर कने का इजो तो काती घोराया इजो तो के कोहा मारी जे निगाह में इहो आ ये मौत का डिजी रही आ पर हुन के केड़ी खबर ये हरनी जे को बोले रही आ यतीमन जे यार गरीबन जे गमखार अड़ियन जे आधार रखे सडड़ा करे रही आ मारी त इहो पियो समझे या मौत जे डप खां ताहू करे रही आ मगर खबर उन मल पईया मारी पांजी काती तैयार करईंदो आ हरनीअ के तो कोहा लेकिन मारी काती तैयार करे आयो उते ज़मानत ला मदीने जो यारो अची वयो हरणी जो आवाज बुधी मुझे मदीने जे शहंशाह फरमायो ओ मारी जी सुना इन हरणी के छोड़ इजाजत दे दिल भर है चातो करी ए जंग जो जानवरा मससूरन सा फातो आ मुझे आका फरमायो तू हिन के इजाजत दे हे वनी पांजो कम करे मोटींदी ओ अल्लाह जा नबी कदे भी कोन थियो आ जो यार मा निकल वने वरी वापस मोटे मुझे सुने फरमायो जे ई तुझे ला कदे कोन थियो तमा मुस्तफा जे ला भी कदे को न थियो त जानवर वायदो करे वरी पूरो न करो तवा दुनिया जे निगाह सा निठो मां मुस्तफा रहमत जे निगाह सा निठो हरणी के तू खोल मां मुस्तफा तेसी तो वट बीठो हा जेकरे हरणी वापस न चे त जेको नंढो चौदे मां मुस्तफा भरे दियण ला तैयार हा मुसलमान ओट खबड़ खान सोलंगी वारा जेको महबूब न जानवरन जो जमानत खणे वो पांजे आशिकर के छड़े दी जवाब त दे
छा पंहिंजे आशिकन खे छॾींदो पर फर्क हिकिड़ो आहे कहिड़ो जानवर त ॿिया बि हुया पर ज़मानत उन जी खयो जंहिं सदड़ो कयो मियां फ़कीर मम अली मोहम्मद कुंड में सदाई वेही रहंदो आ मसज तो ते निगाह पई आ ओ मियां अली मोहम्मद फ़कीर रखण किथों जो खबर तो भिरावड़ को अल्लाह किथों जो आ पर जिथे भी प्रोग्राम थींदो आ जेन मतलब मानू मिलंदा त पछाड़ी में हथ दींदो आ अज दिसी वरतो थमास त सामो कुंड में बैठो आ ओ मोजा दोस्त अजीज मदीने जो मीर ज़मानत खणदो जरूर आहे मगर कंहिंजी खणदो आ जेको अर्ज कंदो आ मुझा मिठड़ा मुझी पारत हुजई जेको अर्ज कंदो मिठड़ा मुझी गाला गाला मिठड़ा मुझी आधी रात जो थंदो आधी रात जो थंदो पंहिंजे यार के सॾड़ा कंदो छा चवंदो उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पहुंचा छदे वींदा उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पहुंचा छदे वींदा मिट्टी जा मण बिजी मुहते मिट्टी जा मण बिजी मुहते कोठे खड़ी लटे ईंदा उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पहुंचा छदे वींदा कदहीं यार के तदिस पिरिय के कदे पुकारे तदिस दिल पर के कदे सड़ड़ो करे तदिस दिल पर का मदद कदे घुरी तदिस ओ मुझा दोस्त अजीज मौजू मटण न थो चाहा नत जे कुरान मा साबित करे दी है मुझो रब पाण फरमाइंदो आ त मदद घुरो मुझे यार का मदद लेकिन मौजू अॻिते वधाइण थो चाहियां ओ मुंहिंजा दोस्त अजीज हरनिया महबूब के सॾड़ा थी करे महबूब सॾड़ा ॿुधे थो हरनीअ जो आवाज़ भी ॿुधे थो उन जी ॿोली भी सुञाणे थो मारी निहारे चवे थो सोहणा ठीकु आहे जेकॾहिं तो जहिड़ो यार हिन हरनीअ जो ज़ामिन आहे मूंखे कहिड़ी परवाह देर कोन थो करे हरनीअ खे खोले थो हरनी निकिरंदी थी वञे अखियुनि जाॾो ग़ाइब थी वे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा वेठो आहे उहो हरनी जो मालिक जेको मारी निहारे रहियो टाइम पूरो थियण वारो का खड़ी थी मुझे महबूब जे दरबार में अर्ज़ो करे सोना तुम्हारी हरनी त कान है मुझे मुस्तफ़ा फरमायो सब्र कर अकेली कान दी राज खे वठी तू चवी तो हिकड़ी कान आया मां मुस्तफ़ा तो बुधाए जै मां महबूब मुस्तफ़ा अल्लाह जे हबीब के इश्क वारी अख सा दिठवा उन बच्चा कुर्बान कण का कदे भी देर कान कईया तू चवी तो हरनी कान है अञा ये चे बस कई ये जो निहारे त हरनी त ची रही आ मगर नंढड़ा बचड़ा ब गड खयो थी अचे उहे भी वठो थी अचे बचड़न सुधो मुझे महबूब मुस्तफ़ा जे कदमन में पैया आवाज कण लगी मारी परेशान भई अकेली हुई पलर वठी आई कदमन महबूब जंदे पैया अर्ज तो करे सोना या चवे छापे थी आवाज छाती करे मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो अखारो इन हरनी दाह करे चयो सोना बचड़ा छड़े आई हां उनन के खीरड़ो कान प्यारे आई हां मोकलाए कान आई हां मां ओ मुझा दिल पर मुके खबरात मुझा महबूब तुझो यतीमन सा प्यार होंदो मुझा बचड़ा यतीम थियण वारा हन बस मुखे एतरी मोहलत वठी दे अमड़ हां दिल थी चवे तुझे हूंदे इए बचन के अकेलो किए छड्या हिकड़ो दफो बचड़न के खीर पी प्यारे अचा बुधाए बचा त वनी जान कुर्बान थी कया ओ मारी जडे पहरो दफो मां मुस्तफ़ा आयस इन हरनीअ जे दाहन ते इए पई चवे सोना हाने छाती चवे अर्ज़ थी करे हाने ओ मुझा सोना जडे बचड़न के खीर प्यारण जे लावयस रोई बचड़न के चम बचड़ा तहां जी मां आई हां जल्द कयो खीर पी वठो तहां जे मां जी आखिरी मुलाकात बचड़न पुछो मां काडे थी वनी अर्ज़ कयम त सुनो महबूब मोहम्मद ज़मानत दई आई हां
उन महबूब सां वाइदो पूरो करण थी वञा। बचड़न चयो अम्मा जॾहिं तूं महबूब जे हवाले पंहिंजी जान थी करी असां जी जान कंहिंजे लाइ असां खे बि वठी हल त महबूब जे हली कदमन में कुर्बान थियूं। लेकिन गौर कर जंहिं मुझे महबूब सां वाइदो निभायो आहे मुझे प्रिय उनखे कीअं रंग लायो। जंहिं महबूब सां वाइदो निभायो आहे हबीब उनखे रंग लायो आहे। मारीअ जो ॾिठो हीअ ॻाल्हि हिते थी आहे देर कान कई चई सुहिणा इहा हरणी बि तव्हांखे आई इहे बचड़ा हरणीअ जा बि तव्हांखे आया पर सुहिणा ॻाल्हि खुटी कान मूंखे मोहलत ॾियो जीअं हरणीअ खे ॾिनव मां बि पंहिंजा बचड़नि जा भलर वठी अचां जीअं हरणी नाम तां क़ुर्बान थी अॼु मारवी बि बचड़नि सूधो नाम तां क़ुर्बान थियण लाइ तयार आहे। अज़ीज़ा ने मन ओ मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात जेको जानवरन सां ॻाल्हाईंदो बि आहे जानवरन जूं ॿोलियूं ॿुधंदो बि आहे उन्हनि जा फरियाद बि ॿुधंदो आहे उन्हनि जो दाद बि कंदो आहे केरु कंदो आहे जो मदीने जो घोट कंदो आहे जेको जानवरन जो इंसाफ़ करे जेको जानवरन जो दाद करे जेको जानवरन जूं ज़मानतूं खणे ॿुधायो पंहिंजे ग़ुलामनि खे कीअं छॾींदो जवाब ॾे पाजी अकुल खां पुछ न जेको ग़ुलामन के कीअं छॾींदो जेको जानवरन के नथो छॾे ॻाल्हि मां ॻाल्हि चढ़ी आई थोड़ी ॿी बि करे वठां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन उठ जो किस्सो कयां जे उठ मां मालिक बेज़ार थी करे तव्हां रसूलुल्लाह जे दरबार में खणी आया सुहिणा उठ ॾाढो तंग कयो आहे इजाज़त मिले त कुही जान छॾायूं पर माल माड़ीअ में पहुतासीं ए मोहम्मद ईसा साम्हूं निहार मोहम्मद ईसा कननि ॿुधो अखियुनि ॾिठो शाहिद आहे उहो माण्हू हीअं वेठो आहे उनजे भाउ ॿुधायो साईं हिकिड़ो असांजो उठ हुयो असांजे हिन भाउ उन उठ खे चयो यार हाणे माफ़ कजां हाणे मां तोखे विकिणां थो कीअं हिन चयो त विकिणां थो उठ पंहिंजो सॼे वग खे छॾे ॾिनो ॿाहिरि बीठो आहे वेठो असां ॾे निहारे वेठो रोए वेठो उठ रोए अचे ॻाल्हि कई त मां त उठ खे थो विकिणां पर होॾे उठ निहारियो उठ चरण छॾे ॾिनो अदा इहा ॻाल्हि सची आहे चयो उठ चरण छॾे ॾिनो उठ महल सां वञणु छॾे ॾिनो ज़ारो कतार रोअण लॻो जॾहिं चयोमांसि ॻाल्हि ॿुध छो पियो रोए उहो फ़क़ीर ज़िक्र वारो हो अल्लाह जो महबूब मुस्तफ़ा करीम जे इश्क वारो हो उठ छो पियो रोए इन जे लाइ पियो रोए उहो दोस्त ॻाल्हि पियो करे ख्वाब तो ॾिसां ख्वाब में इहा ख़बर पई उठ पियो चवे त तूं यार जो ज़िक्र कंदो हुई मूं ते चढ़ी दुरूद पढ़ंदो हुई विकिणंदे ख़बर नाहे कंहिंजे हवाले थी चवे थो त ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे जेॾी महिल उन उठ ॾे निहारे चयोमांसि ॻाल्हि ॿुध मूं तुंहिंजे विकिणण जो फ़ैसिलो ख़तमु करे छॾियो को नथो विकिणई उठ आवाज़ कंदो वञी बलर सां गॾु चढ़णु शुरू कई महबूब त महबूबा महबूब जे ग़ुलामन के झंग जा जानवर भी सुञाणन था या घणे वक्त जी ॻाल्हि कने पुछोसि ॾींहं घणा गुज़रिया आहिनि जबलनि जे विच में माल माड़ीअ जी ॻाल्हि मालिक दाह खणी आयो सुहिणा उठ तंग कयो आहे इजाज़त मिले त कुहास इजाज़त मिले त उनखे हीअं कयां वाह मुंहिंजा मदीने जा साईं मुंहिंजे आका ईअं कोन चयो त उठ तुंहिंजो आहे जीअं वणई तीअं कर मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो त बीह मां हलां उठ खां पुछां मुसलमान गौर त कर फ़कीर ग़ुलाम कादर गौर कर जेको महबूब मुस्तफ़ा जानवरन जो भी दाद करे पंहिंजे ग़ुलामन खे कीअं छॾींदो बिठा मुझो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आ उठड़े जी निगाह पईया ज़ारो कतार रोण लगो आ आवाज करण लगो आ मालिक जवेदो सोना मस्ता मौज में आ मुझे मुस्तफा फरमायो परे थी मुझो आका अगते वधियो उठ पांजी पेशानी मुझे यार जे कदमन ते रखिया उठ के भी खबर ही उहो महबूबा जेको हिन महबूब जे चौठ के चुमदो वा उनके रब अडे छडींदो आ उठ के भी खबर प्रिय जे कदमन में चुमण में अल्लाह राजी थींदो आ उठ कदमन ते चुमियूं ॾेई करे आवाज करण लगो अखड़न मां लुड़क लाड़न लगो मुझे महबूब मुस्तफा न जो आवाज बुधी करे मथड़े दत रगी पाण फरमायो फिक्र न कर तुझो दाद कयूं था
तुझो दाद कयूं था, तुझो फैसलो कयूं था। मालिक के फरमायो दे खबर दाहूं त करी थो त उठ रात जो निंड कण को न थो दे, मगर दे खबर ए उठ त मां मुस्तफा के दाह थो दे। सोना पुछोस कम मुते घणो वठंदो आ, खाधो मुके थोरो दींदो आ। कम मुका घणो वठंदो आ, खाधो मुके थोरो दींदो आ। एक बे उठ जी गाली दिया हो भी रात जो दाहूं कंदो हो, मालिकन के निंड कण कोन दींदो हो। रसूलुल्लाह जे दरबार में आया, मुझा महबूब वया, उन चे सोना दाहूं कंदो हा, छो दाहूं कंदो आ, मुझो मालिक इशा जी नमाज को न पढ़ंदो आ। छा कोन कंदो आ? सोमहणी जी नमाज कोन पढ़ंदो आ। मां डिज खां ताहूं कंदो हा, मता अल्लाह जो अज़ाब हिन जे करे नाज़िल थे, मां भी इन लपेट में सड़ी वञा, इन करे दाहूं कंदो। अज़ीज़ान मन, मुझे महबूब मुस्तफा सा जानवर ॻाल्हाईंदा हा, न रुगी ॻाल्हाईंदा हा पर पंहिंजा फरियाद भी ॻाल्हि पे कयमि। कहिड़ी याद थई? तहां चवंदो न पर मां वरी ॿुधाईंदोमांव। हाँ, ये मोहम्मद हारून खुदा को तोखे भी मदीने जी टिकट दे। अज़ीज़ान मन, खुदा सबनी के मुझे महबूब मदीने वाले मीर जो घरड़ो दड़ो नसीब फरमाए, आमीन चो। याद कजो मुझा दोस्त, मदीने जो हो शहरा, मक्के जो हो शहरा, जेते रात दी मुझे रब जे रहमत जो नुज़ूल थींदो आ। एतरो त प्यारो आ रब जो मक्के जो शहर छो, जो मुझे मदीने वाले मीर जमीन ते कदम रखा शहर मक्के जो आ। मदीनो छो प्यारो आ, मुझे महबूब मुस्तफा दुनिया में आयो त कदम मक्के में, दुनिया के छड़ियो त कदम मदीने में। रब चयो मुझे महबूब जो अचण वञण खां वधीक प्यारो मुझो महबूब आयो, मां अल्लाह एडो खुश हां जे जगह ते मुझे महबूब अची कदम रखियो ते हिकड़ो नफल लख नफल जे बराबर। पर जह जमीन ते मुझ महबूब मां अल्लाह जे हुक्म के लब्बैक चई करे पंहिंजे हिन पाक जिस्म के जमीन जे हवाले कयो, मुझे महबूब हवाले कयो। मां अल्लाह उन जमीन के भी इज्जत वारो बनायो, उन जमीन ते भी हिकड़ो नफल 50,000 नफलन जे बराबर। अज़ीज़ान मन, याद रखी छड़ जा, मक्के मदीने जी दुगी हिकड़ी ही गाल बुधी छड़े, जरे दुनिया में दज्जाली फितनो इंदो, देर काने का वक्त भरियो बीठो आ पुत्र। याद रखी छड़ जा, दज्जाली फितनो दुनिया में इंदो, उन दज्जाल जी ताकत केतरी हुंदी, उन जी फौज केतरी हुंदी। अजकल जेके तवज्जो कयो नौजवानो, टेलीविजन ते अजकल जेके ड्रामा हलन था पिया न, अजीब अजीब हिकड़ी मखलूक आ जंहिंजा हथ वॾा हीअं कंदा था अचनि, ॾिसंदा आहियो न, हीअं कंदा था अचनि। बंदूक हण असर कान थी करे, बम हण असर कोन थो करे, तलवार हण असर, ॾिसंदा हो न, ही हर शइ खे चीरींदा था वञनि। इहो इन्हनि छा तो ठाहियो आ? फितनो दज्जाली। उन जी जॾहिं तारीख़ पढ़ी अथनि, जॾहिं दज्जाली फितनो थींदो, उन सां गॾु जेका फौज हूंदी उहा इन्हनि वांगुरु हूंदी। माण्हूअ खे हथ सां वठी उछलाईंदा वेंदा, माण्हू मारींदा वेंदा। उन जे फौज खे एतिरी ताक़त हूंदी, उन्हनि खे गोली असर कान कंदी, तुंहिंजो बम असर कोन कंदो। लेकिन मुंहिंजा दोस्त, या फौज वॾी ताक़तवर हूंदी, मगर मुझे मदीने जे साईं फरमायो न मक्के जे शहर में अची सघंदी, न मदीने जे शहर में अची सघंदी। सजी दुनिया ते वैरानी कदी वेंदी, माण्हू मारींदी वेंदी, तबाही कदी वेंदी, मगर मक्के जे सरजमीन ते अची कोन सघंदा, मदीने जे सरजमीन ते अची कोन सघंदा। छो? हुते मुझे महबूब जे आमद जा कदम आहिनि, हिते मुझे महबूब मुस्तफा जा गुंबज़ खज़रा जे अंदर जिस्म मौजूद आहे। रब चे तो याद रखी छड़ियो, मुझे प्रिय जे जमीन ते कदम रखा, वहा जमीन अमन वारी आ। जिते मुझे महबूब जो जिस्म अतहर मौजूद आ, वहा जमीन भी सलामती वारी आ। ओ दुनिया वारो, ओ दुनिया वारो, अमन ऐं सलामती बेहद काने का, अमन ऐं सलामती मुझे महबूब मुस्तफा जे ज़ात में मौजूद आ। जेको उन सां नींह लाईंदो, जेको पंहिंजे दिल में मुझे यार खे जाइ ॾींदो, सदाईं अमन ऐं सलामतीअ में रहंदो। वो जेको पांजे शादिन में भी, जेको न पांजे शादिन में भी मुझे महबूब मुस्तफा जा मीलाद कंदो, ओ अमन सलामती में कोन हुंदो छा? गला गला कोन हुंदो छा? मुबारक अथव, मुबारक अथव जो रब तौफीक ॾिनी अथव। पर गॾो गॾु इहा दुआ घुर्जो त ही जन जे शादिन में मीलाद थियनि था त ख़ुदा उन्हनि खे तौफीक भी ॾे त हू निमाज़ी बणिजी पवनि।
वो निमाज़ी बणजी पवन शादी जी पहली रात हुजे जेडी मल सेज ता लही पांजे घर में पहुंचन त सब का पहरी ज़ाल ऐं मुर्स वुज़ू करे मुसल्लो विछाए करीम रब जे दरबार में पहरी बरकातु नफल शुक्राने जो अदा कन त मुजा मौला तुझा लख एहसान जो असा जे जिंदगी जी जेका शुरुआत कई थई वा महबूब मुस्तफा जे मीलाद असा कई थई अजीजा ने मल जडे घोट ऐं कुआर इए मुसल्ले ते वेही करे रब्बे जुल जलाल जे दरबार में बरकातु नफल शुक्राने जो पढ़ी करे उन का बाद में उथी जिंदगी जो आगाज कंदा अल्लाह कंदो उन मा जेके बचड़ा थींदा ओहे दीन जा ठेकेदार थींदा दीन जा दीवाना थींदा दीन जा परवाना थींदा ओ मुजा दोस्तो अजीजो मुझे महबूब मुस्तफा जी अर्ज पे कयम त खैबर जे मौके ते एकड़ो गडहड़ो आयो केर आयो गडहड़ो आयो आ मुझे मुस्तफा जे दरबार में ज़ारो कदार रोई पांजे बोली में कुछ चई रहो आ मुझे मुस्तफा फरमायो फिक्र न कर तू असा जो अज का वठी तो ते नालो ता रखो याफूर छा नालो हबीबन रखियो छा रखियो याफूर तारीख पढ़ो मदीने जी मक्के जी खैबर जे मौके का बाद में जडे महबूब आया जडे उन गडहड़े के कहीं साहबी में कम हुंदो हुयो साहबी मौजूद न हुंदो हो चौदा याफूर वंज फलाने साहबी के वठिया ओ याफूर विंदो हो साहबी जे दरवाजे ते बीही करे उते आवाज कंदो हो साहबी निकरंदो हो ए याफूर कंध जा इशारा दींदो हो साहबी समझी विंदो हो तो मुझे महबूब पैगाम मोकलियो आ लेकिन उन याफूर जे आखिरी पसान दे निहार जने मुझे महबूब मदीने वारे मीर अल्लाह जो अमर तस्लीम कंदे इन फानी दुनिया का मुझा दोस्त ज़ाहिरी जिस्म सा ज़ाहिरी तौर ते अलविदा चई पांजे हकीकी रब सा मिलियो आ उन याफूर देर ही कान कया पांजे पान के खूह में खणी फिटो कयो कादे फिटो कयो आ गला गला कादे फिटो कयो आ ओ याफूर जो हो प्यारा त जे पिरिय जे ला जिंदगी पियो गुजारिया जडे पिरिय न अखनि जाडो दाहे त जिंदगी छा कंदी गडो गड हिकड़ो बियो सहाबी नालो अब्दुल्लाह बिन जुबैर नालो चाहे अब्दुल्लाह बिन जुबैर मुझे मुस्तफा करीम जो सहाबिया जे दियारे मुझे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुनिया के अलविदा चयोआ ज़ाहिरी जिस्म सा उन दीह का वठी उन सहाबी अखियों कोन पियो पटे रात दीह रोए पियो अल्लाह का दुआ घुरी रहो आ ओ मुझा मौला हाने हे अखिन मा मुझो नूर खत्म कर मां अखियों पटिया त कुछ भी न दिसा अखियों पटिया त कुछ भी न दिसा रोई रहो आ दुआऊं घुरी रहो आ रब उन जी दुआ कबूल कई नूर वारो नूर खाना भी न थी वयो जडे दुनिया चयो अब्दुल्ला है छा कयई चवे तो गाल बुध जडे अखिन सा दिल भर जो दीदार कंदो हो साणे अखियूं वरी बियन खे कीअं दिसने सहाबा जो इश्का गला गला कह जो इश्का सहाबा जो इश्का दीवान किया कैसा मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात साहे तो मुझा मुसलमान भाईरो ओ मुझा मुसलमान दोस्तों फकीर सिकंदर कादे वो सोलंगी सिकंदर बैठो आ न केड़ो आ मां जो भाईरो हो बैठे है जे भर में बैठो जे मां चंद वडे भा का नडे भाजी शादी है माशाअल्लाह शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह जे कदे अल्लाह ताला जवानी में बचड़ा देतो अल्हम्दुलिल्लाह मैं तोखे मुबारक आ मैं इमरान तोखे भी मुबारक आ अल्लाह कंदो त बाकी जे के घोट थींदो ओए भी रुगी फोनन ते घोट न थियो हकीकी घोट जो शादियों कयो हकीकी तौर ते घोट थियो पर अबे अम्मा जे रजा सा थियो दा बस वे अबे अम्मा जे गाला गाला कह जे रजा सा जी जल अमड़ उन जे रजा सा थी दिल बर पी जे रजा सा थी याद रखी छड़ जा शादी तो करनी थी न पर जे करे अबे ऐं अम्मा जे रजा सा हा तोखे हक आ जे करे तोखे पसंद ना पसंद जो मामलो आ त यो खूह में टपो न दे या इए न चो त अम्मा हिया करी थी त ठीक आ न त मां तो वनी सिधो ब्रेच में बूथो हणाए
इहा गाल भली काने तुझे अमड़ तुझे ला दुख दिठा हन तुझे दिल भर पी तुझे ला मुश्किलातूं काटियूं हन उन अबे अम्मा जी इज्जत कर अबे अम्मा जो अदब कर अर्जड़ो कर याद रखी छड़ जा मुंजा दोस्त आकिल बालिग के शादी करण जी इजाजत आहे मगर बरकत सिर्फ उन शादी में जे में जीजल अमड़ बिराजी आ दिल भर बाबो बिराजी अब्बे ऐं अम्मा जे रज़ा सां गॾु शादी कयो इंशाअल्लाह ताला उहा शादी तव्हांजे लाइ बरकत वारी हूंदी उहा शादी तव्हांजे लाइ रहमत वारी हूंदी भला ईअं छो न चवां अमड़ जहिड़ो को दुनिया में ॿियो आहे ॿुधा ॿुधा को आहे दसे को माउ मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो दसे को माउ मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो दसे को माउ मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो हूंदे तकलीफ़ में तोला दुआ केरु कंदो हूंदे तकलीफ़ में तोला दुआ केरु कंदो दस्यो को माउ मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो दस्यो को माउ मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो ओहो घर खाली आहे जंहिंमें अदमा न थई ओहो घर खाली आहे जंहिंमें अदमा न थई इंतो हिन दौर में कम न सगो भाव थई ओहो घर खाली आहे जंहिंमें अदमा न थई इंतो हिन दौर में कम को सगो यार भाव न थई कंदे जेरे अचण में त पुछा केरु कंदो कंदे जेरे अचण में त पुछा केरु कंदो सगी अम्मा मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो दस्यो को माउ मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो हूंदे तकलीफ़ में तोला दुआ केरु कंदो हूंदे तकलीफ़ में तोला दुआ केरु कंदो दस्यो को माउ मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो करी तेरे अचण में तकेराहूं पई करी तेरे अचण में तकेराहूं पई ॾिसी तोखे यार भरे थधड़ा थधड़ा साह पई करी तेरे अचण में तकेराहूं पई ॾिसी तोखे यार भरे थधड़ा थधड़ा साह पई पंहिंजो सिर कंदो पंहिंजो सिर कंदो दस्यो को माउ मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो दस्यो को माउ मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो हूंदे तकलीफ़ में तोला दुआ केरु कंदो दस्यो को माउ मिठीअ जहिड़ी वफ़ा केरु कंदो अबे ऐं अम्मा जी रज़ा सां शादी कर भलाई थींदई बरकत थींदई जो इंशाअल्लाह ताला ओ नौजवान अबे ऐं अम्मा खे राज़ी कर हुननि तुंहिंजे लाइ वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि जॾहिं न पंहिंजो औलाद थींदी पोइ ख़बर पवंदी त अम्मा छा खे चइबो पोइ ख़बर पवंदी त बाबो छा खे चइबो आहे जॾहिं पंहिंजे औलाद खे मथे में सूर थींदे ऐं सॼी राति निंड न ईंदे पोइ क़दुरु थींदे त हा मुंहिंजो बाबो बि ईअं मुंहिंजे लाइ निंड फिटाईंदो
जॾहिं हिन रात जो तुझे बचड़े के सूर पियो ऐं सॼी रात उन जे अमड़ दाहूं कयूं ख़बर पवंदी त हा मुंहिंजी बि त का अमड़ हुई जेका दाहूं कंदी हुई पर अफ़सोस जो वक़्तु हथनि मां निकिरी वेंदो पोइ वही मथो पिटींदे कोई फ़ाइदो न मिलंदो अॼु वक़्तु थई अमड़ जा कदम चुम दिल पर पीर जी ख़िदमत कर इंशाअल्लाह ताला अबो अम्मा राज़ी थींदई त मुंहिंजो ख़ुदा बि राज़ी थी पवंदी मदीने जो मीर भी राज़ी थी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे दरबार में अर्ज़ा मुंहिंजा मौला इन फ़कीरन जा ही अंगण आबाद फरमा जन दोस्तन तुझे महबूब जो मीलाद करे हिन शादी जो आगाज कयो मौला इन घोट कुंवार के जिंदगी में खुशियों अता फरमाइजा उन जे अब्बे अम्मा के खुशियों अता फरमाइजा मौला इनन के नेक सालिह औलाद सा नवाज़जा मुझा मौला पांजे महबूब जे हर उम्मती के खास करे मुझा करीम रब मुझे राज पर कौम जे मानुन के मुझा मौला पांजे शादिन में मुझे महबूब मुस्तफा जा मीलाद करण जी तौफीक अता फरमा जी हिन पांजे महबूब जे गुलामन हकड़ा फकीरन के कज़ाक फकीरन के सोलंगी फकीरन के मुझा मौला महबूब जो इश्क दई करे महबूब जा मीलाद शादिन में करण जी तौफीक अता फरमाई दे मौला राज पर तो सुता प्यान निंड्रन में पर मौला तुझे महबूब के भी पांजे कौम सा प्यार होयो मुखे भी पांजे कौम सा प्यार आ इन खुशकिस्मत कौमुन के दिसी करे मां भी पांजे राज पर कौमुन जे ला दुआ तो घुरा पर पहरी तहां के दुआ कई थब अल्लाह ताला तहांजे अंगणन के आबाद करे खुदा तहांजे कौमुन के गोठन के आबाद करे ए पांजे कौम ला भी दुआ घुरा तो अल्लाह ताला राजपरन जे कौम के भी आबाद करे ए उनन के अल्लाह ताला हिदायत ए तौफीक अता फरमाए त पांजे बचड़न जे शादिन में भी मुझे मुस्तफा करीम जा मीला त इंशाअल्लाह ताला अगे भी खुदा नवाज़ो थन वधी का खुदा नवाज़े छदींदन मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला छद त भला बुधाई न हक आ हुन के मोहम्मद ईसा जो भा कोने अब्दुर्रहमान था अब्दुर्रहमान सोलंगी के हक्का हाँ जे तो अज न बुधाई न छदींदो मैं प्राणे उनके केर चवे तो जेको तू चवी तो मुके याद कोने त किथां आणिया अदा हाणे उनके पांचे मुंह सां समझानी हाणे जे करे मुके याद हुजे हां त जरूर बुधाया हां कुछ मुके बुधा जवानी ठाठिया बुधा भले हु बुधे आप जो चाहे वो नमाज जनाज जे राज पर नमाज पर जनाज तो याद आ बन आनी कुछ पांच बेला पकड़ो असान भी करो न करी भाई मखना तो मन वो यहां पे तो किथे यार अदा तुझे पुत्र तू बुधा छा करे तो चाचो चवे छड बुस को ना जो सही मुके याद अचे न तो माना साईं के तो बुधाई तो पांजो सही पाजे बिसरन मां बुधायो अबा खिलो न बचा ताकि भी कुराड़ो थियणो इए न कयो हक सजन साईं मुर्शिद मुझा फैज़ ही तुझो आहे हक सजन साईं मुर्शिद मुझा फैज़ ही तुझो आहे फैज़ ही तुझो आहे दिल पर फैज़ ही तुझो आहे सोना छा थी वियो छागे हक सजन साईं हक सजन साईं मुर्शिद मुझा फैज़ ही तुझो आहे पहिरियां मुंहिंजी ज़िंदगी छा हुई इहा ख़बर आसारी
पहला मुझी जिंदगी छावी यह खबर आसारी कलब ते आमर यार रखी जद कलब बिथी व्यो जारी मौलवी कारी मानू समझ था मौलवी कारी मानू समझ था करम नाहे कब छागे हक सजन सही सजन सही हक सजन सही मुर्शिद मोजा फैज़ तो जो आहे दोस्तों अल्लाह ताला मो गुनहगार जो चवण तमा जो बुधण पांजे बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमाइंदो दावत इहाई है रब्बिउल अव्वल जी 16 17 नवंबर जी 24 25 दरगाह अल्लाहाबाद शरीफ कंडियारो में सालियानो उर्स मुबारक थी रहियो आ दुनिया खां दुनिया ईंदी पड़ोस वारा तहां भी अचजो अचे वेही मुझे सजन साईं जो फैज़ जो छोलियूं ऐं लहरूं ॾिसजो जन समुंड छोलियूं ॾींदो आहे ॾिसजो त कीअं थियूं फैज़ जूं छोलियूं अचनि ख़ुदा जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे मां इहे हर तकरीर में चवंदो आहियां खोले चवंदो आहियां लिक छप में न ॻाल्हाईंदो आहियां जिते बि अल्लाह जे वलियनि जो उर्स थिए ज़रूर वञो छो त जह उर्स में भी वीदो इंशाअल्लाह ताला उते औलिया अल्लाह ईंदा उन्हनि जा दोस्त ईंदा रूहानी तौर ते औलिया अल्लाह जा दोस्त ईंदा अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो दुआऊं घुरबियूं बेड़ा पार थी वेंदा मुझा दोस्त असा सुन्नी आहियूं सुन्नी जेको वो हासिदी कोन हुंदो आ साड़ोटो कोन हुंदो आ सुन्नी हर अल्लाह जे वली सां प्यार कंदो आ असा हर अल्लाह जे वली जी इज्जत कंदा आहियूं उन सां प्यार कंदा आहियूं पर यार दिल जो दिलबर हिकड़ो घणा की न कजन दिल भी हिकड़े के भले सवे प्या सधू कन ओहे चिल विला चे जन जेके दर दर लाइन दोस्ती मुजी दिल जो यार सजन साईं मुजो महबूब मुर्शिद मुजो महबूब सजन साईं इन करे तवा के दावत दिया तो उम्मीद है तवा दावत कबूल कंदा इंशाअल्लाह ताला मुजो अल्लाह कंदो ता जो बेड़ो पार थींदो रात जो खोड़ टाइम गुजरियो पौना 11 गालन कंदे कंदे थिया अल्लाह कंदो सदै आबाद होंदो सदै खुश होंदो खुदा मुजी गुलामी मुजो चवण ता जो बुधण कबूल फरमाए तरफन के अमल जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन शादी जी महफिल अञा नातू नारो दी बस पूरो अच्छा सलात व सलाम तो थींदो पर बना महफिल पूरी बस हलो दा उथी भी हो दुरूद व सलाम मानी दोस्तों नंगर जो इंतजाम नंगर का सवा कोई भी फकीर न वने सलात व सलाम थींदो मुस्तफा जाने रहमत पहला सलाम शशे बज़ में हिदायत पहला सलाम शशे बज़ में हिदायत पहला सलाम सुहानी घड़ी चमका तैयबा का चमक जिस सुहानी घड़ी चमका तैयबा का चमक उस दिल अफरोज़े साथ पहला सलाम मुस्तफा जाने रहमत पहला सलाम जिसके सजदे को मेहराब काबा झुकी जिसके सजदे को मेहराब काबा झुकी उन बाहों की लताफत पहला सलाम मुस्तफा जाने रहमत पहला सलाम शशे बज़ में
हिदायत पे लाखों सलाम। हाथ जिस सिमत उठा गनी कर दिया। हाथ जिस सिमत उठा गनी कर दिया। मौजे बहरे इनायत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। जिसके माथे शफाअत का सेहरा रहा। जिसके माथे शफाअत का सेहरा रहा। उस जदीने सादत पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। मुझसे खिदमत के कुदसी कहे हाँ रज़ा। ये सलातो सलाम सुनाओ ज़रा। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। अस्सलाम बाग़ जन्नत वहदत के फूल। और ये सलामे आजिज़ाना हो कबूल। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या शफीअल मुज़निबीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। दिलन जा हाल जानड़ रब, दुआन जा कबूल कंदड़ रब। मदीने वाले घोट जे सदके में मुंहिंजा अल्लाह से असांजे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। करीम रब असांजे दोस्त मियां सदर अली पंहिंजे बचिड़े इमरान खान जी शादीअ में या अल्लाह तुंहिंजे महबूब जो मीलाद जी महफ़िल कराई आहे। करीम रब हिन दोस्त जूं कावशूं कयल ख़र्च पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल व मंज़ूर फरमाइजा। महशर जे मैदान में मुंहिंजा करीम रब हिन मिस्कीन खे पंहिंजे गंज मां गंज अता फरमाइजा। दुनिया जे अंदरि रिज़्क़ रोज़ीअ में बरकतूं अता फरमाइजा। करीम रब महबूब जे मीलाद जे सदके में इन नौजवान नए जोड़े खे मुंहिंजा अल्लाह साईं इज़्ज़त अमुन ऐं मुहब्बत वारी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाइजे। मुंहिंजा करीम रब जेके दोस्त परे परे खां कही आया या अल्लाह उन्हनि जे बचड़नि जो ख़ैर फरमा। उन्हनि जे बचड़नि खे नेक सालिह बनाइजा। मुंहिंजा करीम रब उन्हनि जूं दीनी दुनियावी हाजतूं पूरियूं फरमाइजा। मुंहिंजा रब करीम जेके बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा। जेके बे औलादी आहिनि औलाद जा सिकायल आहिनि मुंहिंजा मौला उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमाइजा। मुंहिंजा सुहिणा करीम रब जेके मक़रूज़ आहिनि उन्हनि जा कर्ज़ दूर फरमा। या अल्लाह जिन खे मदीने जी तांघ आहे उन्हनि खे हरमैन शरीफ़ैन जो दीदार अता फरमा। या अल्लाह असांजे नौजवाननि खे इल्म में कामयाबी अता फरमा।
मुझा करीम रब हारन जे हार पे में बरकतूं अता फरमा, ज़मींदारनि जे ज़मींदारीअ में बरकतूं अता फरमा, मुलाज़िमनि जे नौकरीअ खे उन्हनि जे लाइ इज़्ज़त ख़ैर वारो बना। मुझा अल्लाह साईं सोने हबीब जे मोहब्बत जो ज़रड़ो अता फरमा। या अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जो ख़ैर फरमा। मुझा मौला असांजे हुक्मराननि खे, असांजे सियासतदाननि खे मुझा मौला अकुल ऐं सम्झ अता फरमा। मुझा मौला उन्हनि खे ताक़त अता फरमा त ग़रीबनि जा दर्द ऐं सुख सम्झण जी कोशिशि कनि, बजाए इन जे जो पंहिंजा जेब पंहिंजूं बैंक बैलेंस वधाइनि, ग़रीबनि मिसकीननि जे ज़िंदगीअ ॾे कुझु ख़्यालु कनि। मुझा मौला उन्हनि खे हिदायत अता फरमा। या अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान खे मुस्तहकम बना, मज़बूत बना। या अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जे ख़िलाफ़ जेके साज़िशूं थी रहियूं आहिनि, मुझा मौला उन्हनि साज़िशी टोलनि खे बेनिकाब बना, उन्हनि जे नापाक इरादनि खे नीस्तो नाबूद बना। या अल्लाह असांजे वतन अज़ीज़ जो ख़ैर फरमा। मुझा मौला जिते जिते मुसलमान भाइर रहनि था उन्हनि जे माल जान इज़्ज़त जो ख़ैर फरमा। कश्मीर जा मुसलमान उन्हनि जो ख़ैर फरमा, फ़लस्तीन जे मुसलमाननि जो ख़ैर फरमा। या अल्लाह अफ़गानिस्तान जे मुसलमाननि जी मदद फरमा, पाकिस्तान जे मुसलमाननि जी मदद फरमा। या अल्लाह अफ़वाज पाकिस्तान जी मदद फरमा। या अल्लाह जेके भी इदारा लाइन फोर्स जा माण्हू आहिनि, मुझा मौला उन्हनि सभिनी जी मदद फरमा जिन जे अंदर में पंहिंजे पाकिस्तान सां हमदर्दी आहे, पंहिंजे पाकिस्तान जे इस्तेहकाम ऐं मज़बूतीअ लाइ पाण पतोड़े रहिया आहिनि। मुझा मौला उन्हनि उलमा जो बि ख़ैर फरमा। मुझा करीम रब जमी औलिया अल्लाह जे दरबारनि जो ख़ैर फरमा। तमामु औलिया अल्लाह जे फ़यूज़ बरक़ात खे बरकतुनि वारो बना। या अल्लाह ख़ुसूसन मुझे मुर्शिद करीम सजण साईं जी पारत थई। मुझा मौला संदन के सिहत व आफ़ियत अता फरमा, संदन जो फैज़ या अल्लाह संदन जो शासाए शफ़क़त देर पा असांजे मथां दाइम क़ाइम फरमा। मौला हिन इलाइक़े खे आबाद फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तवाबुर रहीम। या अल्लाह हिन इलाइक़े जे औरतुनि खे बि मुझा करीम रब दीन जी मोहब्बत अता फरमाइजां, जेके पंहिंजे मर्दनि सां साथ ॾेई रहियूं आहिनि। मुझा करीम रब पंहिंजे मर्दनि खे महबूब जा मीलाद करण ते उकसाए रहियूं आहिनि, पंहिंजे मर्दनि सां साथ ॾेई रहियूं आहिनि। मुझा मौला उन्हनि नेक साले औरतुनि जो बि ख़ैर फरमा, उन्हनि जे घरनि खे इज़त वारो बना। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूल। अदा जेके भी जमातन से पंहिंजे जाइन ते वियो नगर तक़सीम थी। इंतज़ामिया खे अर्ज़ा त अवाम जी ख़िदमत कयो।